अस्सलाम वालेकुम। संगत छाला खुश आयो खैर तबियत से ठीक ठाक। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल एले के विलेज माया लाला मिल ककड़ाई। अॼु वेठासीं कम ते आयासीं, कम कोन हो, दिलि चयो त अॼु का वीडियो रिकॉर्ड कजे, संगत साथ खे ॾेखारिजे। तमामु सुठे नमूने सां ॿाहिरि छबर में वॾो मज़ो हुयो ऐं बहितरीन मौसम पे लॻो। मां चयो संगत खे शेयर करे ॿुधाइजे। ॾाढो यार सुकून पियो मिले। छबर ते कमकार घटि हुयो, छबर ते वेठा हुआसीं। सो प्लीज़ यार मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब शेयर कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। तव्हांजे कमेंट लाइक ऐं सब्सक्राइब करण सां असांजो हौसलो अफ़ज़ाई थींदो। जेको हाल हाल से तव्हांखे ख़ुशि करे, शादाबाद करे ऐं मूंसां गॾु रहिजो। मां तव्हांखे हिते समुंड जो दीदार करायां थो, जिते जीअं हदीके में असांजो कमु आहे उहो तव्हांखे मां दीदार करे ॾिसी सघो था। पोइ ॿारड़ा रांदि रूंद बि कनि था माशाल्लाह। अॼु यार दिलि चयो त सावक जी वीडियो रिकॉर्ड करे ऐं यूट्यूब ते रखिजे। इन जे करे अॼु ये वीडियो रिकॉर्ड करे यूट्यूब ते पिया रखूं। इंशाल्लाह आगे पसंद ईंदी। यार घणियूं मसरूफ़ियातूं न, इन जे करे यूट्यूब के टाइम बिल्कुलु कोन था ॾियूं। अॼु ईअं ॿाहिरि मौसम जो पे मज़ो वरितुम। मां चयो भला अॼु यूट्यूब जी हिकिड़ी वीडियो रिकॉर्ड करजे सावक ऐं सावक जी। इंशाल्लाह ज़बरदस्त वीडियो थींदी हीअ। मुंहिंजे चैनल खे लाइक कमेंट सब्सक्राइब कजो, तव्हांजी महिरबानी थींदी। तफ़रीह जे लाइ हिते घोड़ा ईंदा आहिनि, जेके जीअं पाकिस्तान जो समुंड आहे, तफ़रीह जे लाइ घोड़ा उठ, ये भी साॻियो ई सिस्टम आहे। पर अॼु नज़ारो माशाल्लाह ज़बरदस्त आहे यार। छबर जो VIP सिस्टम। उमेद थो कयां संगत खे वीडियो पसंद ईंदी। हे ॿारड़ा बाल खेॾी रहिया आहिनि साम्हूं। ॿिए असां नाज़ पंहिंजी दुकान जॻहियूं खुशबू जे लाइ पोखियो माशाल्लाह ज़बरदस्त। नाज़पुर में तव्हां सभिनी खे ख़बर आहे त खुशबू माशाल्लाह VIP हूंदी आहे। बसि ईअं सम्झ माना असांजो इहो देश आहे। 2 साल 3 साल खां पोइ पाकिस्तान जे में वञूं था त असांजो ॼण हीअ देश आहे, ॼण असांजो हीअ घरु आहे, हीअ असांजी ज़िंदगी आहे। असांजी ज़िंदगी आहे। असां हिन में एॾो त हे घोड़ा जेके कराची समुंड ते तफ़रीह लाइ बीठल हूंदा आहिनि, हे हिननि जो हिते स्टाफ आहे। हिननि जो हिते स्टाफ आहे तफ़रीह लाइ, जेके ॿारनि खे खणी घुमाईंदा आहिनि। ऐं परियां ॾिसी सघो था समुंड सुकी वियो आहे। परे परे खां इहो नज़र पाणी अचे थो, समुंड सुकी वियो आहे। हे घोड़ा आहे, जेके घोड़े जा मालिक असांजा कस्टमर बि आहिनि।
हेॾे दबाव दबाव आहे स्कूटर वग़ैरह मैदान